अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि? ख़ुशि आहियो? अलाह जे करम सां तव्हां ख़ुशि पाश हूंदा, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। शाम जो टाइम आहे, ॾिठोसीं तव्हां दोस्तनि खे पाण बि घुमूं, तव्हांखे बि कुझु घुमायूं, ॾेखारियूं। नंढिड़ो ॻोठियो माहौल आहे जंहिंमें कंहिं दोस्त पंहिंजे रोज़गार जे हिसाब सां हीउ जेको सो साम्हूं तव्हां ॾिसी सघो था, मिर्चनि जो वापारु, ॻाढ़ा मिर्च। हे सेठ पीर बख़्श ऐं साजिद अली कैंचो हे वापारु कनि था। ऐं अचो त हिननि सां मिलूं बि ऐं ॾेखारियूं था। दोस्तों ये ॻाढ़ा मिर्च। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? हीअ साईं ॻाढ़ा मिर्च। साईं अञा आला हूंदा? ये आला आहिनि सुकल? अच्छा, हाणे घणा ॾींहं अञा घणा ॾींहं खाईंदा? 7 ॾींहं। माल किरा मोकिलींदा आहियो? हैदराबाद में। भला रोज़ी वोज़ी थिए थी या न? शुक्र अलाह जो। हाँ भलो भलो। अरे सभु महिनत कंदा, पंहिंजो अलाह साईं खाराईंदो न। हाँ हलन कहिड़ा हाल? ख़ुशि आहिनि? भाई हाजी साहब असांजो वॾो। वाह कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर? ॾिसण वारा सलाम दुआ तव्हां सां हाजीअ जी। बाबा अलाह ख़ुशि कंदो। हाजी एजाज़ खे बि सलाम दुआ ॾेई छॾे। ॾिसंदो हूंदो न? हा इहो हूंदो आहे मिड़े इहो सेठ साईं असांजा ही मिर्चनि जा ॻाढ़नि जा सेठ असांजा। न न इहे सभु डिफरेंस सभिनी खां। हा मूंखे 10-15 मिंट जेको तव्हां। हा वाह 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 महिनत। भाई असांजो मज़र गांचो असांजो महिनती। ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? हा बाबा घुमा 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 घुमा। अलहमदिल्ला असांजो वॾो सेठ आहे असांजो, मिड़ई गुज़र सफ़र रोज़ी करण जे लाइ उहे महिनत कनि था राति ॾींहुं। वाह वाह उस्ताद वाह वाह। घुमाए लाइसि न भा रोज़ी ऐं छा मौजी लॻंदी उन्हनि माण्हुनि जेके पंहिंजी रोज़ी कनि। हा न ॿिए जे माण्हू छो माण्हू ॿिए जो मुहताज न थिए। हाणे ॾिसो न ठही पियो न, पर जेकॾहिं ॿिए जी रोज़ी तूं मथां चढ़ियो वेठो हुजे यार हीउ कहिड़ो हर न हू से बि मूंखे पंहिंजी रोज़ी किथां बि। हाणे ॾिस तूं बि ठही पियो। हा ऐं वॾनि जो चवणु बि हुई सही आहे, असां पंहिंजे में हथ पराए मखियूं। तो सही रोज़ी भली आहे। नौजवाननि खे असीं हिमथाईंदा आहियूं बाबा पंहिंजी रोज़ी कयो, पंहिंजी रोज़ी खां सवाइ मज़ो न आहे। हे साईं पंहिंजी महिनत करे वीचारनि वरिता आहिनि ॻाढ़ा मिर्च। हे हैदराबाद मोकिलींदा, हैदराबाद मोकिलींदा। पोइ जेकी रोज़ी हिननि खे मिली हा साईं ॻोठ गैंचा जो नज़ारो बहिराड़ीअ सां। हाजी मोहम्मद बचल ही जेको सो आहे साईं दुकान हुन जा, हीअ जेके पासे में दुकान तव्हां ॾिसो पिया आहे हुननि जा दुकान। पीर बख़्श उन में रखंदो आहे पेट्रोल ऐं डीज़ल वीचारो खपाईंदो आहे, पंहिंजी रोज़ी कंदो आहे। ऐं उन सां गॾु मिर्चनि जो वापारु बि कंदो आहे। ऐं उन सां गॾु साजिद भाई बि गॾु हूंदो आहे रोज़ी करण लाइ। इहे जेके से राति ॾींहुं थोरा पंहिंजे धंधे में मशगूल हूंदा आहिनि। हा इहे साईं असांजो नौजवान तबिको। हा ॿियो वापारु भला आयो कहिड़ो थींदो तव्हांजो हिन हीअ सीज़न गुज़रे त? गुज़रे त पोइ वरी असांजो वापारु ज्वारूं लहंदियूं। अच्छा इंशाअल्लाह उन्हनि जो इरादो कयो अथऊं। वरी ज्वारूं लहंदियूं। माशा सही सही। 2 महीना ही कारोबार हलंदो असांजो। वाह वाह। मिड़े 2-4 रुपया रोज़ी करे वेंदासीं, वरी ज्वर में शुरू थी वेंदासीं। भलो हा थींदो ई आहे। ऐं साईं जेको सो पंहिंजी महिनत पंहिंजो मज़ो। बिल्कुलु सही। ए मास्क पाए को ॿुथाड़ो हण। अरे घर मुंहिंजे पियो आहे न न मूं वटि घर पियो आहे नओं खणी आयो आहे स्कूल मां। चओ हिन भरण वारे खे हिन खे ॾियो, हिन दज़ी हिन में वञे न हली। पोइ वरी शींहं आहे पर शींहं जा बि टिटा कढियो छॾे। मिर्चनि जी दज़ी ख़राबु आहे। किरोना न थींदी भाई? पीर बख़्श जो माना आज़माइल नुस्ख़ो अलाए छा चए थो त जंहिं मिर्च जी दज़ी लॻंदी हुनखे किरोना न थींदी। अच्छा हीअ ख़ुदि पाण ई मिर्च किरोना आहिनि। सही दोस्तो ही पंहिंजी रोज़ीअ सां लॻा पिया आहिनि। हीअ चौंक गांचा
दोस्तों तव्हांजा लख अहसान तव्हांजूं असां ते वॾी महिरबानी थींदो असांजे हिन चैनल खे या न असांजी वीडियो खे शेयर कंदा वधि खां वधि ऐं सब्सक्राइब कयो लाइक बि कयो ऐं शेयर बि कयो या तव्हांजी महिरबानी स्पेशल थींदी। दोस्तों अचो त थोरो अॻिते हलूं ऐं तव्हांखे नज़ारा ॾेखारियूं ऐं त इंसान ज़ात वीचारो छा थो करे अॼुकल्ह इंसान जेके असीं खसारे में पायूं। असांजी इहा बि वरी इल्तिजा हूंदी आहे त नौजवाननि खे पढ़ायो ऐं उन्हनि खे रोज़गार सां लॻायो। जेकॾहिं हू वांदा वेठा आहिनि त उन्हनि सां रोज़ीअ सां लॻायो ऐं पंहिंजे औलाद खे नमाज़ जी तलक़ीन कयो। 5 वक़्त नमाज़ पढ़ी कमायो। अलाह साईं ख़ैरु कंदो। थोरो हलूं था अॻिते वरी तव्हांखे पाण बि घुमूं तव्हांखे बि घुमायूं। हीउ यूट्यूब ते ईंदो आहे। हा 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 ज़मींदार सिंह महमद ख़ान घंचो वॾो मोहम्मद ख़ान ख़ुशि हुयो भाई ठेड़ी जो वॾेरो आहे वॾेरो मोहम्मद ख़ान घंचो माना सफ़ा छितो ज़मींदार आहे केर तूं केरु खे तूं सर वालेकुम साईं छा मदद घोट भलियां सफ़ा तयार कराची जो माण्हू ख़ुशि हो तयार अल्हम्दुलिल्लाह दुआ लॻी पई आहे सभु ख़ैर आहे। किथे विया गुज़ारियो साईं या गरीबाणी होटल हलायूं हा साईं अब्दुल जब्बार हे पंहिंजो साईं पंहिंजी महिनत करण वारो सॼो ॾींहुं होटल कंदो आहे। शाम जो जेको सो रोज़ी कमाए पंहिंजे घर ॾे। हे शौकत अली साहब जेको सो टिकटॉकर भई हा वाह हीउ टिकटॉकर बि अथव ऐं कमाईंदो पियो मिलियुनि में कराचीअ में न मिस्त्री जो कमु कंदो मिस्त्री राज़ो बि आहे माना जॻह ठाहे हथ कढोसि पाण किरंदी न न ईअं उतरा दी बोली पोगल आहे हा सो केॾां बि वञी वेठा हुआसीं दुकान अच्छा सही सही ॿियो ख़ैर असां इहो हूंदा आहियूं वांदा आहियो तव्हां दोस्तनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी वेंदी आहे। हा हा अहिड़े हिसाब सां केॾां थो हली हाणे बसि हिते ई बीठा हलिया 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 तुंहिंजो बि भरियां तूं पुराणो जोड़ जो माण्हू आहे मोहब अली साहिबु ख़ुशि आहीं ॿियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह साईं मोहब अली साहिबु असांजो अब्दुल जब्बार जो वॾो भाउ अथव साईं। हे वीचारो सम्झो आहे हे वेठो हूंदो आहे भाउ जी आॻी पीछी कंदो आहे ऐं सॼो ॾींहुं हिते हूंदा आहियूं होटल ते रोज़ी करण जे लाइ। त तव्हांखे सलाम दुआ करे संगत खे ठीकु महिरबानी साईं। अच्छा और यूनिवर्सिटी खां कोन वरी हेॾां वञी निकिता बाईपास अच्छा हुते पोइ वरी हिकिड़े खां ॻाल्हायूं पोइ वरी चवंदा हाणे